इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हालो त JUI चयो आहे त हुकूमत सां कयल गॾिजाणनि में इहो चयो हो त सिनाटी खे न छेड़ियो, जस्टिस मंसूर खे ई चीफ जस्टिस बनायो। पीपल्स पार्टी समेत हुकूमती पार्टी बि इन खे मञियो, पर कमेटी में वञी छो बदिलजी विया, इहो इन्हनि खां पुछो वञे। रिपोर्ट मूजिब JUI जो तर्जुमान चयो आहे त हिन वक़्तु असांखे को बि पाकिस्तान जो सदर बणाइण जी आच कंदो त क़बूल न कंदासीं। उहिदनि जूं ॻाल्हियूं इहे पकिड़े रहिया आहिनि जेके इन ॻाल्हि मां ख़ुशि न आहिनि, जेका मौलाना खे इज़त मिली ऐं इन पल जो किरदारु अदा कयो। जॾहिं असां वटि नंबर्स पूरा हूंदा त पोइ कुझु बि थी सघे थो। दोस्तनि सां असांजी इहा ई नाराज़गी आहे त असांजा नंबर्स घटि कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।